औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अदा ही कहानी आहे टिनि बेअकुल वज़ीरनि जे करे बादशाह तबाह ऐं ठग पोड़ो। कहाणी शुरू करण खां पहिरां मां तव्हां दोस्तनि खे नंढड़ी गुज़ारिश कयां थो, जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। अदा हिकु बादशाह त पाण लाइ पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हूंदो। चवंदा आहिनि हुन बादशाह जो मालामाल सल्तनत यानी बादशाही हूंदी हुई। बादशाही त अल्लाह जी आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हो, जंहिंजो बादशाह पंहिंजे रहमदिली ऐं सादगी लाइ मशहूरु हो। उन बादशाह जे बादशाही में हर माण्हू ख़ुशि हूंदो ऐं अवाम पंहिंजी ज़िंदगी मां मुतमिन हो। पर बादशाह खे हिक ई गणती हूंदी हुई त संदसि सल्तनत यानी बादशाही में कुझु कम अहिड़ा हुआ जेके संदसि टिनि बेअकुल वज़ीरनि जे करे ॾींहों ॾींहुं ख़राब थी रहिया हुआ। उन टिनि बेअकुल वज़ीरनि खे जेकॾहिं गॾह जो नालो ॾिजे त गॾह जो बेइज़ती थींदो। टिनि बेअकुलनि जे बेअकुली सबबि बादशाही में हर बार मसइला पैदा थींदा हुआ, पर बादशाह जे नेक दिली जे करे उहे पंहिंजे उहिदे ते क़ाइमु हुआ। उहे टे बेअकुल वज़ीर दरबार में वेहंदा ख़ुशि इख़लाक़ी सां, पर जॾहिं बादशाह इन्हनि खां सलाह वठंदो उन्हनि जा सलाह हमेशह उल्टा ई साबित थींदा हुआ। हिकु ॾींहुं दरबार में खज़ाने जी ॻाल्हि ॿोल थी। बादशाह खे अची हिकु गणती वरायो ऐं परेशान थी त खज़ाने में मौजूदु सोन ऐं चांदी जा सिक्का ख़राब न थी वञनि। उन टाइम जा बादशाह ॾाढा सादड़ा हूंदा हुआ। उन्हनि खे इहा ख़बर बि न हूंदी हुई त सोन ऐं चांदी जा सिक्का ख़राब न आहिनि थींदा। बादशाह खे अची गणती वरायो त खज़ानो पीढ़ियुनि खां महफ़ूज़ आहे। बादशाह खे हुनजे ख़्यालु हो। बादशाह पंहिंजे हिन टिनि बेअकुल वज़ीरनि खे घुरायो ऐं चयो, मुंहिंजे खज़ाने में लखे सिक्का गॾु आहिनि ऐं मूंखे डपु आहे त उहे ख़राब न थी वञनि। अवां टिननि खे मां ज़िमेवारी ॾियां थो, को माहिर शख़्स ॻोल्हे अचो जेको ॿुधाए सघे ही सिक्का सही आहिनि या ख़राब थी रहिया आहिनि। टई बेअकुल वज़ीर पंहिंजी आदत मुताबिक़ सोचण लॻा, हाणे छा कजे, छो त टई गॾह मिसल हुआ। उहे न पाण माहिर हुआ ऐं न ई कंहिं माहिर खे ॼाणंदा हुआ, पर पंहिंजे उहिदे खे बादशाह जे साम्हूं चमकाइण ऐं पाण वणाइण बि उन्हनि जी आदत हूंदी हुई। टई बेअकुल वज़ीर शहर भर में घुमंदा रहिया, पर को माहिर शख़्स हिननि खे न मिली सघियो। हिकु ॾींहुं बाज़ार में संदसि मुलाक़ात हिकु पोड़े माण्हू सां थी, जेको पंहिंजे गॾह समेत वण जे छांव में वेठल हो। ही बि साईं थकल टुटल अची वण जे छांव में वेही रहिया। पोड़ो वॾो ॾाहो ऐं हरामी ऐं ठग माण्हू हो। हिननि वज़ीरनि जे परेशानी खे ॾिसी हिन खे सुञाणे वरितो। हाओ बेली, ही त अॿोझ आहिनि, हिननि खे फुरण त सफ़ा सवलो आहे। हिन वज़ीरनि जी हालत खे सम्झी वरितो त ही मुश्किल में आहिनि। पोड़े खेनि चयो, लॻे थो तव्हां टई कंहिं परेशानी में आहियो, छा मां अव्हां जी मदद करे सघां थो? सभ खां वॾे वज़ीर पोड़े खे चयो त असांखे अहिड़े माण्हू जी ॻोल्हा आहे जेको सिकनि जी जांच करे सघे त सोन ऐं चांदी जा सिक्का ख़राब त न थी रहिया आहिनि। पोड़े खिली चयो, इहा कहिड़ी परेशानी जी ॻाल्हि आहे, अव्हांखे कंहिं ॿिए माण्हू ॻोल्हण जी ज़रूरत न आहे, छो त पोड़ो वॾो ठग ऐं दाना माण्हू हो। पोड़े हिननि खे चयो, तव्हांखे कंहिं ॿिए माण्हू ॻोल्हण जी ज़रूरत न आहे, मुंहिंजी ही गॾु आहे जेको सिकनि जे बारे में वॾी ॼाण रखे थो। गॾह यकदमि ॿुधाए सघे थो त कहिड़ो सिक्को ख़राब आहे ऐं कहिड़ो सही। वज़ीर हैरानी मां पोड़ी जी ॻाल्हि ॿुधी रहिया हुआ, छो त टई वज़ीर बेअकुल ऐं गॾह मिसल हुआ। उन्हनि खे पोड़ी जी ॻाल्हि अजीब न लॻी त हिकु गॾह सोन ऐं चांदी जा सिक्का कीअं चेक करे सघे थो। उन्हनि पोड़े खां मोकिलाए चयो त सही आहे, असां पंहिंजे बादशाह खां सलाह मशवरो वठी तोखे वठणु ज़रूरु ईंदासीं। पोड़े खां हिननि मोकिलाए टई बेअकुल वज़ीर ख़ुशी ख़ुशी वापसि दरबार पहुता ऐं बादशाह खे हिननि ॿुधायो त बादशाह सलामत, असांखे हिकु माहिर शख़्स मिली वियो आहे जंहिंजो गॾह सिकनि जे बारे में वॾी ॼाण रखे थो। उन पोड़े जे गॾह में अहिड़ी ख़सूसियत आहे, गॾह यकदमि ॿुधाए सघे थो सिक्का सही आहिनि या ख़राब थी रहिया आहिनि। बादशाह खे इहा ॻाल्हि ॿुधी हैरत थी, हिकु गॾह कीअं ॿुधाए सघे थो, पर वज़ीरनि वॾे एतमाद सां ॿुधायो उन गॾह खे हिकु मौक़ो ॾिनो वञे। उन वक़्त जा बादशाह बि ॾाढा सादड़ा हूंदा हुआ। उन करे बादशाह चयो, ठीकु आहे, तव्हां गॾह वारे पोड़े खे मूं वटि वठी अचो। वज़ीरनि देरि न कई, वञी पोड़े खे बादशाह जे दरबार में वठी आया। पोड़े वॾे अदब सां बादशाह खे सलाम कयो। पोड़े चयो, बादशाह सलामत, मुंहिंजो गॾह वॾो सम्झदार आहे, जेकॾहिं अव्हीं चयो त मां हिन खे खज़ाने में वठी सघां थो, ही फौरी तौर ते ॿुधाईंदो त कहिड़ा सिक्का ख़राब थियण वारा आहिनि। पोड़ो बि वॾो ठग माण्हू हो, बादशाह खे यकदमि मुतमिन करे वियो। सो बादशाह चयो, ठीकु आहे, मूंखे खज़ाने जा सिक्का चेक करे ॾिजां। बादशाह खज़ाने जा दरवाज़ा खुलराए छॾिया ऐं पोड़े खे इजाज़त ॾिनी
त हू गॾा खे अंदर वठी वञे। गॾा खज़ाने में दाख़िल थियो ऐं घुमण लॻो। हाणे साईं गॾा खज़ाने जा सिक्का चेक कंदो। जॾहिं गॾा हिकु वॾे सिकनि जे ढेर वटि पहुतो त ओचितो ज़ोर ज़ोर सां हींगण शुरू कयईं। पोड़े यकदमि चयो, ॾिसो बादशाह सलामत, मुंहिंजी गॾा ॿुधाए रहियो आहे त ही सिक्का तमामु जल्द ख़राब थियण वारा आहिनि। उन्हनि खे हितां कढणो पवंदो, न त ॿिया सिक्का बि हिननि जे करे ख़राब थींदा। टिनि वज़ीरनि पोड़े जी ॻाल्हि खे अहमियत ॾिनी ऐं बादशाह खे हिननि मशवरो ॾिनो त खज़ानो पोड़े जे हवाले कयो वञे त जीअं हू सिकनि जी हिफ़ाज़त करे सघे। टिननि बादशाह खे पंहिंजे वज़ीरनि ते भरोसो, तंहिं करे हुन सोचियो जेकॾहिं गॾा वाक़ई सिकनि जी ख़राब थियण जो ॼाण ॾेई रहियो आहे त मूंखे बि यकीन रखणु घुरिजे। बादशाह पोड़े खे खज़ाने जी सार संभालण जी ज़िमेवारी ॾिनी ऐं चयो, पोड़ा तव्हां पंहिंजे गॾा जी मदद सां उन सिकनि जी हिफ़ाज़त कंदो। जेकॾहिं हीअ ठीकु थी वेंदा त असांखे ॿुधायो। पोड़े बादशाह जो शुक्रिया अदा कयो, गॾा खे खज़ाने में छॾे पाण हले वियो। पाण वॾे चालाकी सां कुझु ॾींहंनि में सारा सिक्का चोरी कंदो रहियो। एसि ताईं खज़ानो मुकमिल ॿुहारे वियो। कुझु ॾींहं बाद वज़ीरनि बादशाह खे ॿुधायो त गॾा जी जांच मुकमिल थी चुको आहे ऐं पोड़ो खज़ानो वापसि करण वारो आहे। पर पोड़ो ऐं हुनजो गॾा हाणे किथे बि नज़र न अची रहिया हुआ। बादशाह खे शक थियो त कुझु ग़लति थियो आहे। बादशाह जॾहिं खज़ाने जो मुआइनो करण जो फ़ैसिलो कयो त हीउ ॾिसी हैरत में पइजी वियो त खज़ानो मुकमिल ख़ाली हो ऐं पोड़ो पंहिंजे गॾा समेत ग़ाइब थी चुको आहे। उहा ॿुधी बादशाह जो कावड़ आसमान ताईं पहुची वियो। हिन फौरी तौर ते टिनि वज़ीरनि खे घुरायो ऐं पुछियो, हीउ कहिड़ो मज़ाक़ आहे, मुंहिंजो खज़ानो किथे आहे। वज़ीरनि खे ख़ौफ़ वेठिजी वियो ऐं हिक ॿिए ॾे ॾिसण लॻा, छो त टई अॻ में वाइड़ा हुआ, पर हाणे कुझु न थी सघंदो। पोड़ो चालाक पंहिंजी चालाकी विड़ी चुको हो ऐं बादशाह जी सल्तनत यानी बादशाही तबाह थियण जे किनारे ते अची पहुती। बादशाह टिनी वज़ीरनि खे यकदमि क़ैद करण जो हुकुम ॾिनो ऐं खेनि ज़िंदगी भर लाइ क़ैद खाने में विझण जो फ़ैसिलो कयो। उहे वज़ीर जेके पंहिंजे बदअकुली ऐं बेवकूफ़ी जे करे बादशाह खे बर्बाद करण जा ज़िम्मेवार हुआ, हाणे इबरत जो निशान बणिजी विया ऐं क़ैद खाने में हलिया विया। बादशाही जा मुआशी हालत ॾींहों ॾींहुं ख़राब थियण लॻी विया। बादशाह खे पंहिंजे फ़ौजनि ऐं अवाम लाइ सोन ऐं चांदी ख़रीद करण लाइ कर्ज़ वठणो पियो। कुझु सालनि में बादशाही मुकमिल तौर ते तबाह थी वियो ऐं बादशाह खे पंहिंजो बादशाही छॾणो पियो। अहिड़ी तरह टिनी बेअकुल वज़ीरनि जे करे बादशाह समेत पूरी बादशाही तबाह थी वियो। दोस्तों, उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों, मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।